ही कायनात ओचितो ठही आहे। ही माखी जे वख में ब मैदा कंहिं रखिया, रस जे लाइ अलॻि मैदो, पंहिंजे खाधे जे लाइ अलॻि मैदो। मुंहिंजो परवरदिगार, मुंहिंजो मालिक, इन माखी जे अंदर बि शिफ़ा आहे। सही बुखारी जी रिवायत आहे, पाण सुगरा वेठा आहिनि, हिकिड़ो माण्हू हली आयो कि अल्लाह जे रसूल, मुंहिंजे भाउ खे दस्त थी पिया आहिनि। पाण फरमाईंदा माखी खाराईंसि, वियो खाराए। अल्लाह जे रसूल अञा बंदि कोन थिया आहिनि। पाण फरमाईंदा वरी खाराईंसि, खाराए वरी अल्लाह जे रसूल अञा बंदि कोन थिया आहिनि। टे दफ़े चवनि था, वियो वरी आयो। पाण फरमाइनि था त अल्लाह सच फरमायो आहे त माखी जे अंदर शिफ़ा आहे, तुंहिंजे भाउ जो पेट कूड़ो आहे, तुंहिंजे भाउ जो पेट कूड़ो आहे, वरी वञी खाराईंसि। सही बुखारी जा लफ़्ज़ जॾहिं चौथे दफ़े वियो अल्लाह जे रसूल, हाणे हुनखे दस्त बंदि थी विया। माना अल्लाह हिन में शिफ़ा बि रखी आहे। रब्बि इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। तव्हां जे साम्हूं हींअर अल्लाह ताला जे पाक कलाम क़ुरान मजीद मां, क़ुरान मजीद जी 51 नंबर सूरत सूरह ज़ारियात ऐं उन जी हिकु आयत तिलावत कई वई। इन ही आयत में अल्लाह ताला बयान फरमायो आहे त रब्बुल आलमीन इंसाननि खे ऐं जिन्ननि खे छो पैदा कयो आहे। ॾिसो, पाण दुनिया में अल्लाह ताला असांखे ख़ल्क़े मोकिलियो आहे। आख़िर दुनिया में छो आया आहियूं, इहो इंतहाई अहम सुवाल आहे। केतिरा माण्हू सम्झनि था त ही दुनिया ओचितो पैदा थी वई आहे। माण्हू 70-80 साल जी ज़िंदगी गुज़ारे मरी वेंदो, वरी कॾहिं कोन उथंदो। असांजे मुआशिरे में अहिड़ा माण्हू बि आहिनि जेके अल्लाह ताला जी ज़ात जा मुनकिर आहिनि, क़यामत ते ॾींहं जा मुनकिर आहिनि। उहे चवनि था इत्तफ़ाक़ सां ही काइनात पैदा थी आहे, हिकिड़े ॾींहुं असां सभु मरी वेंदासूं ऐं वरी कॾहिं कोन उथंदासूं। लेकिन अहिड़े क़िस्म जा माण्हू काइनात जा वॾा जाहिल इंसान आहिनि। दुनिया में का नंढड़ी शइ बि ख़ुदि पैदा नथी थी सघे। ही मुंहिंजे साम्हूं माइक मौजूद आहे, स्टैंड मौजूद आहे, टेबल मौजूद आहे, कुर्सी मौजूद आहे। जेकॾहिं आउं चवां त इहे शयूं ख़ुदि पैदा थी वयूं आहिनि, तव्हां चवंदो त या डॉक्टर साहब त वॾो बेवकूफ़ माण्हू आहे। इहे शयूं कॾहिं ख़ुदि ठही सघनि थियूं, कॾहिं ख़ुदि पैदा थी सघनि थियूं। जॾहिं दुनिया में हिकिड़ी नंढड़ी शइ बि ख़ुदि पैदा नथी थी सघे, त हेॾी वॾी सारी काइनात छा ख़ुदि पैदा थी वई? को बि जो ख़ालिक़ कोन्हे। अल्लाहु अकबर, इहा केॾी जाहिलाना ॻाल्हि आहे। ऐं काइनात में अल्लाह अहिड़ी ख़ल्क़ी आहे जंहिंजे अंदर असीं ज़रे बराबर फ़र्क़ु कोन था ॾिसूं। जेकॾहिं अॼु बदीन में सिज ग़ुरूब थियो आहे तक़रीबन 6:01 ते, वरी 10 सालनि खां पोइ साॻी तारीख़ जेकॾहिं हुजे 18 जनवरी, तव्हां ॾिसंदो साॻियो टाइम हूंदो सिज जे ग़ुरूब थियण जो। जंहिं टाइम ते अॼु सिज उभरियो आहे, 100 सालनि खां पोइ बि उहो टाइम साॻियो हूंदो।
छा इहा शइ इतफ़ाक़ आहे? अहिड़ा माण्हू दुनिया जा जाहिल तरीन इंसान आहिनि, जेतोणीक केतिरी बि उन्हनि खे दुनिया जी तालीम मिलियल हुजे, वॾियूं वॾियूं डिग्रियूं हुजनि, पर आहिनि जाहिल। हिन काइनात खे अल्लाह ताला ख़ल्क़ियो आहे, पर सवाल तो पैदा थिए छो ख़ल्क़ियो अथसि? अल्लाह ताला पाण फरमाए थो, मूं जिन्ननि खे ऐं इंसाननि खे इन लाइ पैदा कयो आहे जो मूं अकेले अल्लाह जी इबादत कर, अकेले अल्लाह जी, कंहिं ॿिए जी न। छो त ख़ालिक बि हिकु आहे, त इबादत बि उन ई अकेले अल्लाह जी थींदी। ॾिसो हिकिड़ो मिसाल, हेॾी सारी अल्लाह काइनात पैदा कई आहे, पर उन में का नंढड़ी शइ बि अल्लाह खां सवाइ के ॿिए न आहे ख़ल्क़ी। क़ुरान में अल्लाह ताला चैलेंज ॾिनो आहे। सूरत अल हज उन जो आख़िरी रुकू, आउं तव्हां दोस्तनि खे दावत ॾियां थो त बराए महिरबानी क़ुरान तर्जुमे सां पढ़ंदा करियो। ही क़ुरान अल्लाह जो न्यापो आहे। तव्हां खे जेकॾहिं को माण्हू ख़त लिखे ऐं अहिड़ी ॿोली में ख़त लिखे जेका तव्हीं नथा ॼाणो, तव्हां छा उन ख़त खे चुमे अखियुनि ते रखी छॾींदो? कॾहिं बि न। तव्हां उन माण्हू वटि खणी वेंदो जेको उहा ॿोली ॼाणे थो, जीअं तर्जुमो करे तव्हां खे ॿुधाए त हिन ख़त में छा लिखियलु आहे। त क़ुरान अल्लाह जो न्यापो आहे, अल्लाह जो सनीहो आहे। तर्जुमे सां पढ़ो त रब्बुल आलमीन क़ुरान करीम में छा फरमायो आहे। क़ुरान हिदायत जो किताब आहे। हाणे सूरह अल हज उन जो आख़िरी रुकू अल्लाह ताला छा थो फरमाए, ऐं सभिनी इंसाननि खे अल्लाह ख़िताब कयो आहे। फरमाई या अय्युहन्नास, ऐ इंसानो, ज़ुरिब मसलुन फस्तमिऊ लह, तव्हां जे लाइ हिकिड़ो मिसाल पेश कजे थो, उनखे कन लाहे ॿुधो, गौर सां ॿुधो। इन्नल्लज़ीन तदऊन मिन दूनिल्लाह लन यख़्लुक़ू ज़ुबाबा वल विज्तमऊ लह, फरमाई जिनखे अवीं अल्लाह खां सवाइ सॼो था, पुकारियो था त फलाणा मुंहिंजी मदद कर, फलाणा मुंहिंजी तकलीफ़ दूर कर, फलाणा मूंखे सिहत ॾे, फलाणा मूंखे औलाद ॾे, फरमाई हिकिड़ो न, ये सभु गॾिजी पवन, हिकिड़ी मख ख़ल्क़े नथा सघनि। हीउ रब्बुल आलमीन जो चैलेंज आहे। असांजो अमीर शेख अब्दुल्ला नासिर साहब ॾाढो प्यारो जुमिलो चवंदो आहे त जेकॾहिं कंहिंखे शक आहे त क़ुरान के इंसान जो किताब आहे, त पोइ हाणे उथे ऐं क़ुरान खे नौज़ बिल्लाह कूड़ो करे ॾेखारे। कीअं कूड़ो करे? मख ठाहे ॾेखारे। मख ठही वेंदी, माना क़ुरान जी ॻाल्हि ग़लति थी वेंदी। आहे कंहिंमें ताक़त? साइंसदान कंप्यूटर ठाहे सघनि था, एटम बम ठाहे सघनि था, पानी जा जहाज ठाहे सघनि था, मोबाइल ठाहे सघनि था, लेकिन दुनिया जा सभु साइंसदान गॾिजी पवन, सभु पैगंबर गॾिजी पवन, सभु नेक इंसान गॾिजी पवन, अल्लाह आम ॻाल्हि कई आहे, इहे सभु गॾिजी फरमाई हिकिड़ी मख ख़ल्क़े नथा सघनि। बल्कि अञा वधीक चैलेंज ॾिनाई, फरमाई वई यसलुबहु ज़ुबाब शैआ, जेकॾहिं उन्हनि खां मख का शइ खसे वञे, ला यस्तनकिज़ूहु मिन्हु, उनखां छॾाए नथा सघनि। हाणे इहा अजीब ॻाल्हि आहे। तव्हां चवंदा क़ुरान में ही ॻाल्हि त सम्झ में कोन थी अचे। अल्लाह फरमाए थो मख का शइ खसे वञे, उनखां छॾाए नथा सघनि। तव्हां चई सघो था छॾाए सघूं था। मख पंहिंजे वात में ज़रो मिठाई जो खयो, असां हुनखे धक हणंदासूं, मरी पवंदी, ऐं उहो मिठाई जो ज़रड़ो वात मज़ा कढी वठंदासूं। न अदा, इहो रब्बुल आलमीन जो चैलेंज आहे, कि इंसान जो चैलेंज कोन्हे।
जॾहिं मख पंहिंजे वात में का बि शइ खणे थी, साइंसदान जी तहक़ीक़ आहे उहा शइ फौरन ॻरियो वञे, तव्हां मख खे धकणी मारींदो, उनजे वात में उहा शइ कोन हूंदी, ॻरी चुकी आहे। हाणे कीअं कढंदो? फरमाई छॾाए बि नथा सघनि। ज़ौफ़ तालिब वल मतलूब, अल्लाह ताला फरमाए तालिब बि कमज़ोर आहे, मतलूब बि कमज़ोर आहे, सॾण वारो बि कमज़ोर आहे, जेके सॼो वञे पियो सो बि कमज़ोर आहे। इन्न अल्लाह लक़वियुन अज़ीज़, ऐं इंसानो तव्हांजो रब जेको आहे वॾो ताक़तवर आहे, वॾो ज़बरदस्त आहे, उन रब खे सुञाणो। अॻिते फरमायाई मा क़दरुल्लाह हक़ क़दरिही इन्न अल्लाह लक़वियुन अज़ीज़। इंसानो जेके मुशरिक आहिनि, अल्लाह फरमाए थो उन्हनि पंहिंजे रब जो कदर कोन सुञातो। अल्लाह ताला ताक़तवर बि आहे, अल्लाह ताला ज़बरदस्त बि आहे, कमज़ोर न आहे। दुनिया में को माण्हू का शइ ख़लक़े नथो सघे। ही वण बीठो आहे न साम्हूं, कंहिंखे चओ हिकिड़ो पन त पैदा करे ॾेखारे, आहे कंहिंमें ताक़त? हिकिड़ो तीलो ठाहे ॾेखारे, ख़लक़े ॾेखारे, कंहिंमें ताक़त न आहे। या ताक़त सिर्फ़ अल्लाह ताला जी आहे, ख़ालिक सिर्फ़ अल्लाह ताला आहे, रब खां सवाइ को ख़ालिक न आहे। ऐं फरमाई क़ुरान मजीद जे अंदर, वरी बि तव्हांखे चवां थो क़ुरान पढ़ो, फरमाई वन तउद्दू निअमतल्लाहि ला तुसूहा इन्नल इंसान लज़लूमुन कफ़ार। ऐं इंसानो रब जूं नेमतूं ॻणण चाहींदो, तव्हां पूरे कोन पवंदो। अल्लाह जूं नेमतूं तव्हां ॻणे सघो ई कोन था। पर छा फरमायाई? इन्नल इंसान लज़लूमुन कफ़ार, बेशक इंसान वॾो बेइंसाफ़ आहे, वॾो नाशुक्र आहे, अल्लाह जूं नेमतूं विसारे वरी बि गैरनि जे दरवाज़नि ते वञी ठुकरूं खाए थो। फरमाई रब जूं एतिरियूं नेमतूं आहिनि। तव्हां कॾहिं गौर करियो, मां जे पेट में असीं 9 महीना हुआसीं, 4 महीननि खां पोइ साह पियो, 5 महीना असां ज़िंदा हुआसीं, असांखे रोज़ी कंहिं ॾिनी। अॼु असां परेशान थींदा आहियूं। काफ़ी अहिड़ा माण्हू आहिनि जेके बेरोज़गारी जे करे ख़ुदकुशी करे छॾींदा आहिनि, आपघात कंदा आहिनि। असां वटि अहिड़ा माण्हू बि आहिनि नौकरी खां रिटायर थिया, चरिया थी विया, हाणे मूंखे रोज़ी किथां मिलंदी, के हार्ट अटैक में मरी विया। सरकारी नौकरी मां रिटायरमेंट थी, हमरा या त हार्ट अटैक में मोह या चरियो थी वियो, छो त अल्लाह ते हुनजो ईमान कोन्हे। सही रब ते ईमान हुजे त अर रज़ाक, रोज़ी ॾियण वारो मुंहिंजो परवरदिगार आहे, उहो माण्हू कॾहिं मायूस कोन थींदो, कॾहिं मायूस कोन थींदो। त रब जूं एतिरियूं नेमतूं आहिनि, असां रब जूं नेमतूं शुमार करे ई कोन था सघूं, ॻणे ई कोन था सघूं। मां जे पेट जे अंदरि ॻाल्हि पे कयमि, 4 महीननि खां पोइ साह पियो, 5 महीना उते इंसान साह खणे थो, अल्लाह उनखे रोज़ी बि ॾे थो ऐं उनखे साह बि खणाए थो। रोज़ी कीअं? रोज़ी उनखे कीअं थी मिले? भई ग़िज़ा त घुर्जे न ज़िंदा रहण जे लाइ। मां जे रहम जे अंदरि ॿार पहिला 3 परदनि जे अंदरि अल्लाह ताला फरमाए थो। अॼु साइंस बि साबित कयो आहे 3 परदा हूंदा आहिनि। 3 परदनि जे अंदरि मां जे पेट जो परदो, उनजे रहम जो परदो, ऐं वरी ॿार मथां सनी झिली हूंदी आहे, मेम्ब्रान हूंदी आहे, उनजो परदो। 3 परदनि में वेड़ियल आहे, पर मरियो कोन थो। हिते वेड़ियोसि, साह घुटिजी वेंदो। हाणे उनखे रोज़ी कीअं थी मिले? ॿार जो जेको दुन आहे, नाड़ जेके पाण चवंदा आहियूं, इहो जेको सो औरत जे रहम जे अंदरि माना लॻल हूंदो आहे, उतां खां रत ईंदो आहे ॿार जे जिस्म जे अंदरि। इन ई रत में ग़िज़ा बि आहे, इन ई रत में ऑक्सीजन बि आहे, इन में खाधो बि आहे, इन में ऑक्सीजन बि आहे। 5 महीना असीं मां जे पेट जे अंदरि हुआसीं। मूंखे ॿुधायो, अल्लाह खां सवाइ असांखे को रोज़ी ॾियण वारो हो? अल्लाह खां सवाइ असांखे को ज़िंदा रखण वारो हो? केॾी रब जी वॾी अज़ीम अज़मत आहे। अञा ॾिसो अल्लाह जी अज़मत। फरमाई हो वल्लज़ी युसव्विरुकुम फिल अरहाम कैफ़ यशा। ऐं इंसानो, रब मां जे पेट में
तव्हांजी शक्ल ठाहे थो, सूरत ठाहे थो जीअं वणेसि। एतिरा माण्हू पाण वेठा आहियूं, ही त चंद आहियूं, 100 200 300 माण्हू, पर दुनिया जी आबादी हींअर 8 अरब आहे, तक़रीबन 8 अरब। 1 अरब जे अंदरि 100 करोड़, 1 करोड़ में 100 लख, 1 लख जे अंदरि 100,000। पर ॾिसो अल्लाह जी अज़मत, हर माण्हू जो चेहरो अलॻि, हर माण्हू जो आवाज़ अलॻि, हर माण्हू जो आदतूं अलॻि। अञा बि हिकिड़ी शइ तव्हीं ॿाराड़ी वारा बि ॼाणो था, छो त वञो था शनाख्ती कार्ड जे ऑफिस में, वञो था पासपोर्ट वारी ऑफिस जे अंदरि, तव्हां खां 10 आङुरियूं उन जा निशान वठनि था, 10 आङुरियुनि जा निशान तव्हां खां वठनि था न। शनाख्ती कार्ड वारा बि, बैंक वारा बि, पासपोर्ट ऑफिस वारा बि। हाणे ॾिसो अल्लाह जी अज़मत, दुनिया जी आबादी 8 अरब, कंहिंजे आंगूठे जो निशान ॿिए इंसान जे आंगूठे जे निशान सां कोन मिलंदो। इहा का मामूली ॻाल्हि आहे? इहा का मामूली ॻाल्हि आहे? हर कंहिंजी सूरत अलॻि। आउं चवां थो, अॼु तव्हीं वॾे खां वॾे मुसविर खे वठी अचो, सम्झो था त वॾो माहिर आहे, तस्वीरूं ठाहिण वारो आहे, विहारियोसि कमरे जे अंदरि, कलम बि ॾियो, कागज़ बि ॾियो, ऐं उनखे चओ 5000 माण्हुनि जूं तस्वीरूं ठाहे ॾेखार। कमरो बंदि करे छॾियो, विहारे छॾियोसि। 5000 बि कोन ठाहे सघंदो, चंद 100 ठाहे हथ ॿधी चवंदो अदा हाणे मूं वारो दिमाग़ कमु कोन थो करे, हाणे नवां मुहांडा मुंहिंजे ज़हन में कोन था अचनि, नई शक्ल मुंहिंजे ज़हन में कोन थी अचे, हथियार फिटा कंदो। पर रब जी अज़मत ॾिसो, 8 अरब माण्हू, हर कंहिंजो चेहरो अलॻि, हर कंहिंजे हथनि जूं आङुरियूं जेके आहिनि उन जा निशान अलॻि। इहो इंसान जो कमु आहे, इंसान करे सघे थो? अल्लाह अकबर। क़ुरान में फरमाई, अल्लाह जो निशानियूं हर जाइ ते मौजूद आहिनि। वफ़ी अनफुसिकुम, फरमाई तव्हांजी जानियुनि में बि आहिनि ऐं धरती ते बि आहिनि, आसमान में बि आहिनि। वफ़िल अर्ज़ आयातुल लिल मूक़िनीन वफ़ी अनफुसिकुम अफ़ला तुबसिरून। अल्लाह ताला फरमाए थो, जेके माण्हू यकीन रखनि था उन्हनि जे लाइ धरती ते बि निशानियूं आहिनि, अव्हांजी जानियुनि में बि निशानियूं आहिनि। पोइ बि नथा ॾिसो, पोइ बि सम्झो कोन था, धरती ते बि निशानियूं आहिनि। ही तव्हांजे घर जे अंदरि बकरी बीठल आहे, मेंह बीठल आहे, ढगी बीठल आहे, कॾहिं तव्हां गौर कयो? गौर कोन था करियो, छो त रोज़ ॾिसूं पिया घर में बकरी ॿधल आहे, खीर बि ॾूं पिया, खाधो बि हिनखे खारायूं पिया। असां कॾहिं कोन सोचियो त ही बकरी खीर कीअं पी ले। हा, वॾी का शुगर मिल ॾिसूं था, वात पटिजो वञे। हाणे इंसान हेॾो वॾो कारखानो ठाहे छॾियो, वारे इंसान हुआ। अल्लाह जा बानो, तव्हांजे घरनि में कारखाना मौजूद आहिनि, तव्हां कॾहिं गौर कोन कयो आहे? घरनि जे अंदरि सूरह नहल, क़ुरान जी 16 नंबर सूरत आहे, छा फरमायाई? व इन लकुम फिल अनआमि लइब्रह नुस्कीकुम मिम्मा फी बुतूनिही मिन बैन फर्श व दम्मिल लबनन खालिसन साइगन लिशारिबीन। अल्लाह अकबर। फरमाए, इंसानो तव्हांजे लाइ ढोरनि में बि समझाणी आहे, जानवरनि में बि इबरत आहे। अल्लाह ताला फरमाए थो, ही जेके जानवर तव्हांजे घर में ॿधल आहिनि, ढगी आहे, बकरी आहे, उनजे पेट मां हिकिड़े पासे छेण आहे, ॿिए पासे रत आहे। अल्लाह ताला फरमाए थो, ॿिन्ही जे विचां असीं तव्हांखे ख़ालिस निबार निज वणदड़ खीर पियारियूं था। नुस्कीकुम, फरमाई असां पियारियूं था, को ॿियो प्यारण वारो कोन्हे। पहिरें तव्हां गौर त करियो, तव्हां सारियूं इस्तेमाल करियो, पराड़ हुनजे आॾो, पलाल हुनजे आॾो, कणक तवी इस्तेमाल करियो, बोह हुननि जे आॾो, केला तवी खाओ, खलू हुननि जे आॾो, अंब तव्हां वापरायो, खलू हुननि जे साम्हूं चलायो। तव्हीं हर सुठी शइ वापराईंदा वञो, जेके ख़राब सम्झो उहा खणी जानवरनि जे आॾो उछलायो, जानवर खाइनि था, वरी उन खां पोइ उन जे पेट मथां जेको खीर निकिरे थो, अल्लाह जी कहिड़ी वॾी नेमत आहे।
वही सोचो केड़ी वरी नेमत उन में रत जी ॻाढ़ाण आहे, उन में छेण जी बदबू आहे। फरमाए साइगन निड़ी खां आसानी सां हेठि लहियो वञे, ज़ाइक़ेदार बि आहे। नुस्कीकुम असीं तव्हांखे प्यारियूं था। छा रब जी अज़मत आहे। वरी इन साॻी सूरत जे अंदर नालो आहे अन-नहल। नहल जी माना आहे माखी जी मख। माखी जी मख रब्बुल आलमीन इन ई सूरत में माखी जी मख जो मिसाल पेश कयो आहे। हींअर सीज़न बि आहे, हाणे हू बि चेट जे अंदर तव्हां ॾिसंदो केतिरा मानारा हूंदा आहिनि माखी जी मखियुनि जा। अल्लाह ताला फरमाए थो औहा रब्बुक इलन नहल अन इत्तखज़ी मिनल जिबालि बुयूतन व मिनश शजरि व मिम्मा यारशून सुम्मा कुली मिन कुल्लि समराति फस्लुकी सुबुल रब्बिक ज़ुलुला यख़रुजु मिन बुतूनिहा शराबुन मुख्तलिफुन अलवानुहु फ़ीहि शिफ़ाउन लिन्नास। पर इंसानो माखी जी मख ॾांहुं निहारियो। ही नंढड़ी माखी आहे, केतिरो जीता ज़रड़ो हिकिड़ो, पर ॾिसो अल्लाह हुनखे सम्झ केतिरी ॾिनी आहे। साइंसदान चवनि था ही अधु किलो जेकॾहिं माखी गॾु करण जे लाइ हज़ारे गुलनि जो रस चूसे थी, हज़ारे गुलनि जो। ऐं दिलचस्प ॻाल्हि इहा बि आहे जेकॾहिं हिकिड़े बाग़ जे अंदर 10 मानारा आहिनि माखी जी मखियुनि जा, हिकिड़े मानारे में जेका मख वेठल आहे ॿिए मानारे में कोन वेंदी। हर कंहिंजी खुशबू अलॻि, हज़ारे गुलनि जो रस चूसे, उन खां पोइ वञी अधु किलो जे बराबर माखी गॾु थिए थी। अल्लाह ताला फरमाए थो इन में इंसान लाइ शिफ़ा आहे। रंग अलॻि आहिनि, का अछे रंग जी आहे, का ॻाढ़े रंग जी आहे, का हेॾे रंग जी आहे, पर फरमाई सभिनी जे अंदर अल्लाह शिफ़ा रखी आहे। ऐं हिकिड़ी अजीब ॻाल्हि इहा बि ॾिसो अल्लाह जी अज़मत। पाण खाऊं था न, पाण जो हिकिड़ो मैदो आहे जेकी खाईंदा आहियूं, हज़म थींदो आहे, वरी क़ज़ाए हाजत जे ज़रिए पाण पंहिंजे पेट मां ॿाहिरि कढी छॾींदा आहियूं। पाण खे हिकिड़ो मैदो आहे, लेकिन माखी खे रब, माखी जी मख खे अल्लाह 2 मैदा ॾिना आहिनि। इहा का मामूली ॻाल्हि कोन्हे। ही काइनात धुके ते कोन ठही आहे, उनजो ख़ालिक आहे। इन जा 2 मैदा आहिनि। जॾहिं गुलनि जो रस चूसींदी आहे, उहो रस हिकिड़े पासे अलॻि मैदे में वेंदो आहे। जॾहिं पाण ख़ुदि पंहिंजे लाइ खाईंदी आहे, उहो खाधो वरी अलॻि मैदे में वेंदो आहे, उतां खां गंद निकिरी वेंदो आहे। लेकिन ॿिए मैदे में जा उहा माखी ठही जेका सा उनजे पेट में जा निकिरंदी आहे। वही सोचो इहो धुको आहे। ही काइनात ओचितो ठही आहे। ही माखी जे मख में 2 मैदा कंहिं रखिया? रस जे लाइ अलॻि मैदो, पंहिंजे खाधे जे लाइ अलॻि मैदो। मुंहिंजो परवरदिगार, मुंहिंजो मालिक, इन माखी जे अंदर बि शिफ़ा आहे। सही बुखारी जी रिवायत आहे, पाण सुगरा वेठा आहिनि, हिकिड़ो माण्हू हली आयो, चए अल्लाह जे रसूल मुंहिंजे भाउ खे दस्त थी पिया आहिनि। पाण फरमाईंदा माखी खाराईंसि। वियो खाराए, अल्लाह जे रसूल अञा बंदि कोन थिया आहिनि। पाण फरमाईंदा वरी खाराईंसि, खाराए वरी अल्लाह जे रसूल अञा बंदि कोन थिया आहिनि। 3 दफ़े चवनि था। वियो वरी आयो, पाण फरमाइनि था त अल्लाह सच फरमायो आहे त माखी जे अंदर शिफ़ा आहे। तुंहिंजे भाउ जो पेट कूड़ो आहे, तुंहिंजे भाउ जो पेट कूड़ो आहे, वरी वञी खाराईंसि। सही बुखारी जा लफ़्ज़ जॾहिं 4थे दफ़े वियो अल्लाह जे रसूल, हाणे हुनखे दस्त बंदि थी विया। माना अल्लाह हिन में शिफ़ा बि रखी आहे, को शक कोन्हे। पर भई सोचो थी नंढड़ी जेका मख आहे उनखे एतिरी सम्झ ॾियण वारो केरु आहे? अल्लाह खां सवाइ को आहे? क़ुरान ने फरमाई, सूरह लुक़मान, क़ुरान जी 61 नंबर सूरत आहे। ऐं आयत तव्हांजे साम्हूं पढ़ां थो, इन आयत ते गौर करे। फरमाई ख़लक़ समावात बिग़ैर अमदिन तरौनहा वअल्क़ा फिल अर्ज़ि रवासिय अन तमीद बिकुम वबस्स फ़ीहा मिन कुल्लि दाब्बह वअनज़लना मिनस समाइ माअन फ़अंबतना फ़ीहा मिन कुल्लि ज़ौजिन करीम हाज़ा ख़ल्क़ुल्लाह फ़अरूनी माज़ा ख़लक़ल लज़ीना मिन दूनिही बलिज़ ज़ालिमून फ़ी ज़लालिम मुबीन। छा रब्बुल आलमीन निशानियूं बयान कयूं आहिनि।
अल्लाह ताला फरमाए तो अल्लाह आसमान के पैदा कयो बिना थंबन जे, बिना थूड़ीन जे। ही तव्हां शामियानू बिहारियो आहे, छड़ू लॻल आहिनि, वॾी इमारत हूंदी, बुनियाद आहिनि, दीवारूं आहिनि, पर फरमाए अल्लाह सत आसमान हिक ॿिए मथां बिना थंबन जे, बिना थूड़ियुनि जे अल्लाह ताला बिहारिया आहिनि। वरी छा फरमाई, वबस्स फीहा मिन कुल्लि दाब, अल्लाह हिन धरती ते हर क़िस्म जा जानवर फैलाए छॾिया। केतिरा जानवर आहिनि, केतिरा पखी आहिनि, पाण ॻाणे करे सघूं था? आहे कंहिंमें ताक़त? बल्कि ॿुधाईंदो हलां के जानवर त अहिड़ा आहिनि जिन में, या पखी बि अहिड़ा आहिनि जिन में के ख़ासि हवाले सां इंसान खां मथे सलाहियत आहे। हालांकि इंसान अशरफुल मखलूकात आहे, पर कंहिं हवाले सां जानवर या पखी जे अंदरि इंसान खां मथे सलाहियत आहे। ॾिसो अल्लाह पाण खे सुंघण जी ताक़त ॾिनी आहे, नक जे ज़रिए पाण सुंघूं था न, पर घणो पंधु परे, 30-35 फुट 40 फुट बस, उन खां पोइ पाण खे खुशबू कोन ईंदी। पर ॾिसो अल्लाह जी धरती ते रिछ बि मौजूद आहे, साइंसदान जी तहकीक आहे, किलोमीटरनि ताईं रिछ खे बू अचे थी इंसान खां मथे, किलोमीटरनि ताईं सुंघे वेंदो आहे। इहा ताक़त पाण में कोन्हे। वरी तव्हां ॾिसो राति जो ऊंधा थी वञे, सिज चंड बि न हुजे, असीं 80% अंधा थी वेंदा आहियूं, 80% नज़र कम कोन कंदी आहे। पर आइन उन ई टाइम ते तुंहिंजे घर में बिलो मौजूद आहे, सभु कुझु ॾिसे पियो, चिमड़ो सभु कुझु ॾिसे पियो, चमड़ो सभु कुझु ॾिसे पियो। ही ताक़त कंहिं ॾिनी आहे? राति जो असां 80% अंधा, पर जानवर ऐं पखी ॾिसनि पिया। मुंहिंजे परवरदिगार जिंदा हेॾा अहसान आहिनि असां ते, त पोइ अहसान जो हक़ कीअं अदा कबो? उन अकेले अल्लाह जी इबादत कबी, अल्लाह सां गॾु कंहिंखे शरीक न कबो। मुंहिंजो जुमिलो यादि रखी छॾियो, जेको शिरक कंदे मरी वियो, अल्लाह जो कसम खणी चवां थो, क़ुरान ने ॻाल्हि ते गवाह आहे, हमेशा जहन्नम में रहंदो, कॾहिं जन्नत में कोन वेंदो। इन शिरक लज़ुल्मुन अज़ीम, अल्लाह फरमाए थो शिरक सभ खां वॾो गुनाह, वॾो ज़ुल्म आहे। रब शिरक खे कॾहिं माफ़ न कंदो। असीं बार बार इन ॻाल्हि ते ज़ोर छो था ॾियूं? क़ुरान गवाह आहे, क़ुरान पढ़ो न, सूरह निसा 4 नंबर सूरत, अल्लाह बतफा फरमायो, इन्नल्लाह ला यगफिरु अन युशरक बिही व यगफिरु मा दून ज़ालिक लिमन यशा। फरमाए अल्लाह उनखे कॾहिं कोन बख़्शींदो जे रब सां शरीक कंहिंखे बणायो, उन खां सवाइ जंहिंखे घुरे उनखे बख़्शे छॾे, चाहे चोर खे बख़्शे छॾे, ज़ानी खे बख़्शे छॾे। अल्लाह क़ादिर आहे, पर रब फरमाए थो जेको बिना तौबा करण जे मरी वियो, शिरक कंदे हमेशा जहन्नम जे अंदरि रहंदो, कॾहिं जन्नत में कोन वेंदो। रब खे कावड़ छो थी अचे अचे? मिसाल तव्हांखे दुनिया जो ॾेई सम्झायां। दुनिया जे अंदरि जेको गैरतमंद मुड़ुस आहे न, कॾहिं कोन चाहींदो त पंहिंजी इज़त में आउं गैर खे शरीक करियां, चाहींदो? हालांकि उनजो पीउ बि आहे, भाइर बि आहिनि, पीउ सां मोहबत आहे, भाइरनि सां मोहबत आहे, पर को बि गैरतमंद इंसान चाहींदो त मुंहिंजी इज़त में पीउ शामिल थी वञे, मुंहिंजी इज़त में भाइर शामिल थी वञनि, हालांकि मोहबत बि आहे। कॾहिं गैरतमंद इंसान पंहिंजी इज़त में गैर खे शरीक न कंदो, तोड़े जो पीउ हुजे चाहे भाइर हुजे। त यादि रखी छॾियो, अल्लाह पंहिंजी इबादत में कंहिं गैर खे शरीक करण लाइ तयारु कोन्हे। इबादत अकेले अल्लाह जो हक़ आहे। नेक इंसान उनजी इज़त कबी, एतराम कबो, लेकिन यादि रखी छॾियो इबादत जो हक़दार सिर्फ़ ऐं सिर्फ़ हिकु अल्लाह आहे, ॿियो को बि कोन्हे। शिरक कॾहिं मौत थी वियो, हमेशा जहन्नम जे अंदरि। तंहिंजे करे अल्लाह जा बानो, जेका शइ घुरणी आहे पंहिंजे रब खां घुरो। छा मुंहिंजा खज़ाना खुटी विया आहिनि? नऊज़ बिल्लाह। छा अल्लाह जा खज़ाना महदूद आहिनि? हदीस ॿुधायां सही मुस्लिम जी, अल्लाह रियाकारी खां बचाई, ॾटा कोन आहिनि, न की धोखा आहिनि। हिकु हिकु हवाले जो ज़िमेदार आहियां।
कुरान जो हवालो, हदीस जो हवालो। हिते कहानियूं कोन हूंदियूं, दंद कथाऊं कोन हूंदियूं, दलाइल सां ॻाल्हि थींदी। सही मुस्लिम जी हदीस, अल्लाह ताला फरमाए थो, हदीस कुदसी आहे, फरमाई त सभु इंसान दुनिया जा आदम अलैहिस्सलाम खां वठी जेको आख़िरी इंसान दुनिया में ईंदो, उहे सभु जिन हिकिड़े मैदान में गॾु थी वञनि। आदम अलैहिस्सलाम खां वठी क़यामत जे ॾींहं ताईं जेके इंसान ईंदा, सभु हिकिड़े मैदान में गॾु थी वञनि। सभु जिन जेके हिकिड़े मैदान में गॾु थी वञनि, अल्लाह ताला फरमाए थो, इहे सभु मूंखां सुवाल कनि। को मूंखां औलाद घुरे, को मूंखां तंदुरुस्ती घुरे, को मूंखां रिज़्क घुरे। हर माण्हू पंहिंजी शइ तलब कंदो वञे ऐं आऊं उनखे ॾींदो वञा। अल्लाह जे ख़ज़ाने में केतिरी कमी थींदी। अल्लाह ताला फरमाए थो, जीअं समुंड मज़ा सुई ॿोड़े कढिजे, समुंड मां सुई ॿोड़े कढबी, का पाणी में कमी थींदी, का खोट थींदी? अल्लाह ताला जे ख़ज़ाने में एतिरी कमी कोन थींदी। जीअं समुंड मज़ा सुई ॿोड़े कढिजे, ही सही मुस्लिम जी हदीस आहे। एतिरी कमी अल्लाह जे ख़ज़ाने में कोन थींदी। जंहिंजा ख़ज़ाना एतिरा अणखुटनि त पोइ घुरूब न खान। कुरान में छा फरमायई सूरह फातिर जे अंदर, या अय्युहन्नास अंतुमुल फुक़राउ इलल्लाह वल्लाहु हुवल गनियुल हमीद। ऐं इंसानो, तव्हीं सभ जा सभ अल्लाह जा ॾो फ़क़ीर आहियो, अल्लाह जा ॾो मोहताज आहियो। सभु इंसान, पैगंबर हुजनि, वली हुजनि, नेक इंसान हुजनि, सभ जा सभ अल्लाह जा ॾो मोहताज आहिनि। अल्लाहु अकबर। हिकिड़ो अल्लाह बेपरवाह आहे। दुनिया जो हिकिड़ो मिसाल तव्हांखे ॾियां। दुनिया में तव्हां फ़क़ीर ॾिठा हूंदा, फ़क़ीर पिनंदा आहिनि कि दुकानदार खे चवंदासीं अल्लाह जे नाले कुझु ॾे। को वाटाड़ू आहे, उनखे चवंदासीं अल्लाह जे नाले कुझु ॾे। पर कॾहिं बि को फ़क़ीर कंहिं ॿिए फ़क़ीर खे कोन चवंदो त साईं मूंखे कुझु ॾे। जेकॾहिं घुरी बि वठे थो फ़क़ीर, छा चवंदो, चरिया ऐं पाण पियो पिना तोखे छा ॾींदुसि, ऐं पाण पियो पिना तोखे छा ॾींदुसि। अल्लाह ताला जो मिसाल ॾेई असांखे सम्झाए छॾियो। ॿिया सभु रब जे आॾो फ़क़ीर आहिनि, सभु रब जे आॾो मोहताज आहिनि। हिकिड़ो अल्लाह बेपरवाह आहे, कंहिंजो मोहताज न आहे। मिसाल ॾियां पाण जी मोहताजी जो। मानी खाईंदासूं न हींअर, मानी खाइण खां पोइ चंद कलाकनि खां पोइ हर इंसान वञे थो क़ज़ाए हाजत लाइ। वॉशरूम में वेंदो, टॉयलेट में वेंदो, जंग जे ख़्याल सां लोटो खणी वेंदो, करो खणी वेंदो। ही क़ज़ाए हाजत छाजी निशानी आहे? क़ज़ाए हाजत छाजी निशानी आहे? मोहताजी जी। मूंखे अहिड़ा मरीज़ यादि अचनि था, डॉक्टर हुजण जे नाते, जिन खे वॾे आंडे जो कैंसर थी वियो, अल्लाह रहम फरमाए। हाणे वीचारा क़ज़ाए हाजत न पिया करे सघनि, काकूस न पिया करे सघनि। वही सोचो छा तकलीफ़ हूंदी। डॉक्टर ऑपरेशन करे मसनूई तरीक़े सां हुनजी कोलोस्टॉमी कंदा आहिनि, पासे खां जेको माना हिकिड़ो माना सुराख कंदा आहिनि, जितां किरफ़्ती गंद निकिरंदो आहे। ॾिसो इंसान वही सोचे ऐं केतिरो कमज़ोर आहे, छा हुन वीचारे जी हालत हूंदी। क़ज़ाए हाजत जो जेको मोहताज आहे, उहो अल्लाह जा ॿारो कॾहिं सभु मुश्किलातूं दूर नथो करे सघे। मुश्किल कुशा मुंहिंजो परवरदिगार, जंहिं ते मुश्किल अची सघे ई कोन थी। ॿिनि ते मुश्किलातूं आयूं आहिनि, पैगंबरनि ते बि आयूं आहिनि, नेक इंसाननि ते बि आयूं आहिनि, पर अल्लाह ते मुश्किल कॾहिं अची सघे ई कोन थी। अल्लाहु अकबर। केतिरा अल्लाह जा एहसान। उन खां पोइ अल्लाह जो ॿियो वॾो एहसान आहे, यादि आहे कहिड़ो एहसान आहे? रब्बुल आलमीन पाण खे पंहिंजी आख़िरी पैगंबर जी उम्मत में पैदा फरमायो। इहो मामूली एहसान कोन्हे। आऊं तव्हां पंहिंजी मर्ज़ी सां दुनिया में कोन आया आहियूं। आऊं तव्हां पंहिंजी मर्ज़ी सां कंहिंजे घर में पैदा कोन थिया आहियूं। रब चाहिया कि हिंदू जे घर में पैदा करे छॾिया, रब चाहिया कि यहूदी जे घर में पैदा करे छॾिया, अल्लाह चाहिया कि ईसाई जे घर में पैदा करे छॾिया। पर रब जी महिरबानी ॾिसो, असांखे आज़माइश खां बचाईंदे पंहिंजे आख़िरी प्यारे पैगंबर जी उम्मत में पैदा फरमायो। इहा केॾी वॾी रब जी महिरबानी आहे। हाणे जे अज़ीम पैगंबर जा असां उम्मती आहियूं। वही सोचो उनजो शान छा आहे, शान छा आहे क़ुरान हदीस में। क़ुरान में अल्लाह पंहिंजे पैगंबर जो छा शान बयान कयो आहे।
कुरान जी आयत पढ़ा थो सूरह हुजरात में जा 49 नंबर सूरत आहे कुरान मजीद जी। अल्लाह ताला फरमाए थो या अय्युहल्लज़ीना आमनू ला तरफ़उ अस्वातकुम फ़ौक़ सौतिन नबी वला तजहरू लहु बिल क़ौलि कजहरि बाज़िकुम लिबाज़िन अन तहबत आमालुकुम व अंतुम ला तशऊरून। ये कुरान आखाणी कोने नंद कथा कोने। ऐ ईमान वारो मुझे पैगंबर जे आॾो पंहिंजो आवाज़ मथे न करियो, वॾे सॾ न ॻाल्हायो, जी हिक ॿिए सां वॾे आवाज़ सां ॻाल्हाईंदा आहियो अहिड़े तरीक़े सां मुंहिंजे नबी सां न ॻाल्हायो, मतां तव्हांजा अमल बर्बाद थी वञनि, तव्हांखे ख़बर बि न पवे। तव्हां पुछंदा साईं हिन में कहिड़ो शान आहे? साईं हिन में शान कहिड़ो आहे नबी जो? गौर कर शान केॾो वॾो आहे। तूं पंहिंजे पीउ जे साम्हूं वॾे आवाज़ सां ॻाल्हाई, माण्हू छा चवंदा? अदा बेहया आहे, बेअदब आहे। पीउ जे साम्हूं वॾे आवाज़ सां ॻाल्हाए थो, पंहिंजे उस्ताद जे साम्हूं वॾे आवाज़ सां जेकॾहिं तूं ॻाल्हाई, माण्हू छा चवंदा? अदा बेअदब आहे, बेहया आहे। पंहिंजे उस्ताद जे साम्हूं वॾे आवाज़ ॻाल्हाए पियो, वधि में वधि एतिरो चवंदा न। पर अल्लाह छा थो फरमाए? मुंहिंजे प्यारे पैगंबर जे आॾो कंहिं वॾे आवाज़ सां ॻाल्हायो, उनजा अमल बर्बाद थी वेंदा। वही सोचो, ये शान आहे के ॿिए इंसान जो? आहे के ॿिए जो शान जो वॾे आवाज़ सां ॻाल्हाइण जे करे अमल बर्बाद थी वञनि? पर हिकिड़ो सुवाल तव्हां खां करियां थो, अल्लाह जे नबी जे आॾो वॾे आवाज़ सां को ॻाल्हाए अमल बर्बाद थी वञनि त उहे असांजा मुसलमान भाइर गौर कनि जेके प्यारे पैगंबर जी नाफरमानी कनि था, छा उन्हनि जा अमल बचंदा? नाफरमानी करण सां अमल बचंदा? वॾो गुनाह कहिड़ो आहे मूंखे ॿुधायो? वॾे आवाज़ सां ॻाल्हाइण या प्यारे पैगंबर जी नाफरमानी करण? वेही भेट करियो। वॾे आवाज़ सां ॻाल्हाए थो, अमल तबाह थी वेंदा, त प्यारे पैगंबर जी जेकॾहिं नाफरमानी तव्हां कई, तव्हांजा अमल बचंदा? ऐं नाफरमानी कोन्हे, हर जॻह ते नाफरमानी आहे, इल्ला माशा अल्लाह। माफ़ कजो, अल्लाह जे रसूल फरमायो आफुल लिहा, ॾाढ़ी खे छॾियो, वाफुल शवारिब, मुछनि खे कतरियो। असां वॾा शेपर रखी छॾिया। प्यारो पैगंबर चवे मुछूं कतरियो, असां वॾा शेपर रखिया। अल्लाह जो प्यारो पैगंबर जे ॾाढ़ी छॾियो, असां पाकी वाए छॾी। मोहबत ईअं थींदी आहे। इन्नल मुहिब लिमन युहिब्बु मोती, अरबी में चवंदा आहिनि माण्हू जंहिंसां मोहबत कंदो आहे तंहिंजी पैरवी कंदो आहे। पैरवी खां सवाइ मोहबत जी दावा कूड़ी आहे। हिकिड़ो पुटु चवे मूंखे बाबा सां मोहबत आहे, पर पीउ चवेसि पुट बाज़ार मां फलाणो कमु करे आ, चई बाबा कमु आउं कोन कंदुसि, मोहबत मूंखे तोसां ॾाढी आहे। माण्हू छा चवंदा? कूड़ो आहे, कूड़ो आहे। मोहबत हुजे हा त पीउ जो चयो मञे हा। अल्लाह जे नबी जी इताअत कईसूं। वही सोचो, इहो हिकिड़ो मसलो कोन्हे, घणा ई मसला आहिनि। अल्लाह जे प्यारे पैगंबर फरमायो त शराब पीअण वारो, प्यारण वारो, विकण वारो, खणी पहचान वारो, ख़रीद करण वारो, टैक्स खाइण वारो, ठाहिण वारो, ठाराइण वारो, सभिनी ते अल्लाह जी लानत आहे। अबू दाऊद जी हदीस आहे, अल्लाह जे रसूल लानत कई। माफ़ कजो, केतिरा मुसलमान असांजा भाइर आहिनि जेके शराब पीअनि था, विकणनि बि था, पीअनि बि था, विकणनि बि था, पहचाइनि बि था। मोहबत आहे? मोहबत हुजे चयो मञी आहे न, चयो तो अल्लाह जे रसूल मञी कोन थो, छाजी मोहबत? अञा ॿुधायां अल्लाह जे नबी छा फरमायो? पाण सुगरा फरमाइनि था व्याज जा 73 दरवाज़ा आहिनि। ऐसरोहा मिस्लु ऐं यनके रजुल उम्मह। पाण सुगरा फरमाइनि था उनजो घटि में घटि गुनाह इहो आहे जो माण्हू पंहिंजी सॻी माउ सां निकाह करे। केॾो वॾो गुनाह आहे। अॼु केतिरा असांजा मुसलमान भाइर जेके व्याज खाइनि पिया, खाराइनि पिया। जेकॾहिं अल्लाह जे नबी सां मोहबत आहे त पोइ चयो मञणो पवंदो न। साहबा जो मिसाल ॾियां, कीअं पैरवी कंदा हुआ। अल्लाह जे नबी सां मोहबत हुई त चयो मञंदा हुआ। मिसाल तव्हांखे ॾियां, अञा शराब हराम कोन थियो आहे। शराब पहिरीं हलाल हो, पोइ हराम थियो।
कुरान खोले ॾिसो, पहिरीं अल्लाह ताला फरमायो त शराब में कुछ फ़ाइदा बि आहिनि पर नुक़सान उन जा ज़्यादा आहिनि। कुछ फ़ाइदा आहिनि शराब में पर नुक़सान ज़्यादा आहिनि। पहिरीं रब्बुल आलमीन, छो त हीअ आदत जल्दी कोन छुटंदी आहे, आहिस्ते आहिस्ते रब्बुल आलमीन हुक्म नाज़िल कया। ॿियो हुक्म नाज़िल कयाई त हाणे जॾहिं शराब जे नशे में हुजो, नमाज़ जे वेझा न वञो। हीउ ॿियो हुक्म नाज़िल थियो। ऐं टियों हुक्म नाज़िल थियो सूरह माइदा जे अंदरि। उहो तव्हांखे पढ़ी ॿुधायां थो, पर उन खां अॻु में पहिरीं वाक़ियो ॿुधायां थो। अञा शराब हराम कोन थियो आहे। सैयदना अनस बिन मालिक रज़ी अल्लाह अन्हु चवे थो त अबू तलहा रज़ी अल्लाह अन्हु जे घर में शराब जी महफ़िल हले पई। साहबा वेठा आहिनि, शराब जो दौर हले पियो। तेसि ताईं घिटी में ऐलान हिकिड़ो ॿुधण में आयो त को माण्हू परो ॾे पियो, ऐलान करे पियो त सैयदना अनस बिन मालिक खे ग़ालिबन हिकिड़े साहबी चयो त ॿाहिरि वञ, ॾिसंदी केरु आहे, कहिड़ो ऐलान पियो करे। हू घिटी में वञे, ॾिसे त हिकिड़ो माण्हू ऐलान पियो करे। उहो चवे थो अल्लाह जे रसूल खां आयो आहियां ऐं अल्लाह जे नबी फरमायो आहे त मूं ते क़ुरान नाज़िल थी चुको आहे ऐं अल्लाह शराब खे हमेशा लाइ हराम करार ॾेई छॾियो। क़द उनज़िल अलैहिल क़ुरान, अल्लाह जे नबी ते क़ुरान नाज़िल थी चुको आहे। रब शराब खे हमेशा लाइ हराम करार ॾिनो आहे। हीउ ऐलान ॿुधे थो, ऐलान ॿुधी घर में दाख़िल थियो जिते साहबा वेठा आहिनि। शराब जो दौर हले पियो। अची ॿुधाए थो त अल्लाह जे नबी जे तरफ़ां हिकिड़ो माण्हू ऐलान करे पियो त शराब हाणे हमेशा लाइ हराम थी चुको आहे। उन्हनि इताअत कीअं कई, पाण कंदासूं। जिन साहबा जे वात में शराब हो, उन्हनि घुरड़ी करे शराब ॿाहिरि कढी छॾी। जेकॾहिं हथ में गिलास हो, बर्तन हो, उन थां परते उछलायो। शराब जा मट जेके भरियल हुआ उन्हनि भञे छॾिया। तव्हांजो मदीने जूं घटियूं शराब सां वही हलियूं। जी बरसात जो पाणी हूंदो आहे, तीअं शराब हुजे। हिकिड़े धक सां शराब छॾे विया। पाण छॾींदासूं? इहा इताअत अल्लाह जे नबी जी, प्यारे पैगंबर जो हुक्म पए थो फौरन अमल। ॿियो मिसाल तव्हांखे ॾियां। जॾहिं अल्लाह जो प्यारो पैगंबर साहबा हिजरत करे मके खां मदीने आया, तव्हांखे ख़बर शायदि हुजे, थोरनि घणनि खे हूंदी त पहिरीं 16-17 महीना बैतुल मक़दिस लाइ मोह करे नमाज़ पढ़ंदा हुआ, जेको यहूदियुनि जे कब्ज़े में आहे। पहिरियां ई ओॾां मोह करे नमाज़ पढ़ंदा हुआ। पर संदन तमन्ना इहा हुई त अल्लाह बैतुल्लाह खे क़िबलो बनाए। पोइ जॾहिं अल्लाह हुक्म नाज़िल कयो, क़िबलो बनायो वियो बैतुल्लाह खे। पाण मदीने में मौजूद आहिनि। साहबा खे चवनि था त हाणे तव्हां पंहिंजो मोह बैतुल्लाह ॾांहुं करियो। साहबा नमाज़ पढ़ी बैतुल्लाह ॾांहुं मोह करे। पर उन ज़माने में कुबा मस्जिद, जेके दोस्त हज करे आया आहिनि, उमरो करे आया आहिनि, तिन खे ख़बर हूंदी हींअर कुबा मस्जिद मदीने में आहे। उन ज़माने में मदीनो एतिरो वॾो कोन हो, शहर खां ॿाहिरि हुई। उते अञा इहा शइ कोन पए थी, हुक्म कोन पए थो त बैतुल्लाह खे क़िबलो बनायो वियो आहे। फजर जी नमाज़ हले पई, साहबा बैतुल मक़दिस ॾांहुं मोह करे नमाज़ पढ़नि पिया। अञा बैतुल मक़दिस ॾांहुं हिकिड़ो साहबी जे अल्लाह जे नबी सां गॾु मदीने में नमाज़ पढ़ी हुई, सो अची उते पहुतो। हाणे साहबा रुकू में आहिनि। बुखारी शरीफ़ जी हदीस आहे, मामूली किताब जी बि न, रुकू में आहिनि। मोह केॾां आहे? बैतुल मक़दिस ॾांहुं। ही साहबी अची ॾिसे थो त साहबा त अञा बैतुल मक़दिस ॾांहुं मोह करे नमाज़ पढ़नि पिया। उते बि दहा करे थो, चवे थो इन रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़द उनज़िल अलैहिल क़ुरान फ़उमिर अन यस्तक़बिल काबत। ऐं साहबियो, अल्लाह जे नबी ते क़ुरान नाज़िल थी चुको आहे। अल्लाह पंहिंजे नबी खे हुक्म कयो आहे त हाणे तव्हां पंहिंजो मोह बैतुल्लाह ॾांहुं करियो। अल्लाह जे रसूल ते क़ुरान नाज़िल थी चुको आहे। साहबा रुकू जी हालत में हुआ। जेकॾहिं चाहिनि हा, घुरनि हा, उहा नमाज़ पूरी करे अॻी नमाज़ ओॾां मोह करे नमाज़ पढ़नि हा, पर न। उन ई हालत में बुखारी शरीफ़ जा लफ़्ज़ आहिनि, साहबा रुकू जी हालत में बैतुल मक़दिस खां फिरी बैतुल्लाह ॾांहुं थी विया। ये अल्लाह जे नबी जी इताअत, या प्यारे पैगंबर जी माना फरमान बरदारी, मोहब्बत इनखे चइबो आहे। मोहब्बत दावा जो नालो कोन्हे, मोहब्बत पैरवी जो नालो आहे। कहिड़े तरीक़े सां अल्लाह जे रसूल जी पैरवी कंदा हुआ साहबा किराम। ॾिसो, अबू दाऊद जी हदीस आहे, साहब जो नालो आहे मुआविया ऐं हुनजो पुटु कुरत। ॿई ॼणा आया
अल्लाह जे नबी वटि मुसलमान थियण जे लाइ बैत कनि था, बैत वठंदा वञनि। अल्लाह जो रसूल हथ हथ में वठंदो, ॿिन्ही पीउ पुटनि बैत कई, पर बैत करण दौरान ॿिन्ही पीउ पुटनि ॾिठो त अल्लाह जे नबी जी का कमीस मुबारक आहे, उन जा इहे मथियां बटण या ॿीड़ा जेके आहिनि उहे खुलियल आहिनि, उहे खुलियल आहिनि। ॿिन्ही पीउ पुटनि ॾिठो, हदीस लफ़्ज़ आहिनि, जेसि ताईं उहे सहाबा दुनिया में ज़िंदा रहिया उन्हनि कॾहिं मथियूं बटण बंदि कोन कयो। अल्लाह अकबर। छो त अल्लाह जे रसूल जी कमीस जो मथियूं बटण खुलियल ॾिसनि था, सॼी ज़िंदगी अमल कंदा रहिया। इहो कोन पुछां त अल्लाह जा रसूल छो बटण खुलियल आहे, बसि पैगंबर जीअं कयो तीअं कंदा हुआ। इहा मोहबत सहाबा किराम जी। अॼु पाण खे बि अहिड़ी मोहबत अल्लाह जा बानो घुर्जे जीअं अल्लाह जे रसूल कयो। ऐं पुछां थो, अल्लाह जे प्यारे पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी ज़िंदगी में नमाज़ छॾी नमाज़? अल्लाह अकबर। ऐं असांखे परवाह आहे? मूंखे ॿुधायो, जेके हाज़रीन हींअर वेठल आहिनि, ऐं जेकॾहिं तव्हां दोस्तनि खां पुछां त 5 वक़्त नमाज़ घणा ॼणा पढ़नि था, त शायदि चंद माण्हू हुजनि जेके चवनि त असीं 5 वक़्त नमाज़ पढ़ूं था। ईअं चइजे त 80-90% चवंदा असां 5 वक़्त नमाज़ कोन था पढ़ूं। को चवंदो जुमे जे ॾींहुं पढ़ंदो आहियां, को चवंदो असीं ॾींहं में 2-3 टाइम पढ़ंदो आहियां, को चवंदो 4 टाइम पढ़ंदो आहियां, फजर ते कोन वेंदो आहियां। इहे ई चवंदा न। घणा माण्हू आहिनि जेके पाबंदी सां 5 वक़्त नमाज़ पढ़ंदा हुजनि बाजमात। नमाज खां सवाइ माण्हू मुसलमान ई कोन्हे। क़ुरान में आहे, अक़ीमुस सलात वला तकूनू मिनल मुशरिकीन, नमाज कायम करियो, मुशरिकनि मंझां न थियो। अल्लाह जे रसूल छा फरमायो, बैनल अब्दे व बैनल कुफ्रे तर्कुस सलात। सही मुस्लिम जी हदीस आहे, बाने जे विच में ऐं कुफर जे विच में फ़र्क़ु आहे नमाज छॾणु। नमाज छॾे ॾिनई कुफर में दाख़िल थी वञे। ऐं हिकिड़ो मिसाल तव्हांखे ॾेई सम्झायां, नाराज़ न थिजो। जेकॾहिं का औताक आहे, मुस्लमान बि वेठा आहिनि, वाणियूं बि वेठो आहे, कोली बि वेठो आहे, ज़ोहर नमाज़ जी अज़ान आई, अॻी नमाज़ जी अज़ान आई। हाणे आउं तव्हां खां पुछणु चाहियां थो, जॾहिं अॻी नमाज़ जी अज़ान ईंदी, छा उन वाणीअ ते, उन कोली ते को असरु थींदो? को बि कोन थींदो। उते ई वेठल रहंदो, उनजो वास्तो ई कोन्हे। छो वञे मस्जिद ॾांहुं? उनजो वास्तो ई कोन्हे। पर ख़ुदा रा मूंखे ॿुधायो, अज़ान अचे, मुसलमान बि उथी अल्लाह जे घर ॾांहुं न वञे, त उन मुसलमान ऐं गैर मुस्लिम में कहिड़ो फ़र्क़ु थियो? कहिड़ो फ़र्क़ु थियो मूंखे ॿुधायो? अल्लाह अकबर। सैयदा आयशा रज़ी अल्लाह अन्हा फरमाए थी, पाण सगोरा केतिरी नमाज़ मोहब्बत सां पढ़ंदा हुआ। उम्मुल मोमिनीन चवे थी, जॾहिं अज़ान ईंदी हुई त पाण ईअं थी वेंदा हुआ ॼण घर वारनि खे सुञाणंदा ई न हुजनि। हाणे रब जो सॾु थियो आहे, हय अल सलाह, अचो नमाज़ ॾांहुं, हय अल फलाह, अचो कामयाबी ॾांहुं। बांगो छा थो चवे? अचो कामयाबी ॾांहुं। पाण छा था चऊं? न, कामयाबी दुकान में आहे, कामयाबी नौकरी में आहे, कामयाबी ॿनी ॿारे में आहे। आऊं वरी मस्जिद लाइ छो वञा? इहो त मुल्हे जो कमु आहे नमाज़ पढ़ाए। अस्तगफिरुल्लाह। छा नमाज़ जी अहमियत आहे? हीअ उहा इबादत आहे, बाक़ी इबादतूं ज़मीन ते फर्ज़ थियूं, पर नमाज़ किथे फर्ज़ थी आहे 5 वक़्ती? ख़बर अथव? 7 आसमाननि खां मथे। जॾहिं पाण सगोरा महराज ते विया आहिनि, 5 वक़्ती नमाज जो तोहफ़ो 7 आसमाननि खां मथे मिलियो आहे। इहा नमाज़ पाण खे परवाह ई कोन्हे। अल्लाह जे रसूल फरमायो, सही बुखारी जी हदीस ॿुधाईंदो हलां, सही बुखारी जी, पाण सगोरा फरमाइनि था, मन तरक सलातल अस्र फ़क़द हबित अमलहू, जंहिं माण्हू विची नमाज छॾे ॾिनी उन जा अमल तबाह थी विया। सही बुखारी जी हदीस आहे। हिकिड़ी विची नमाज। ख़ुदा रा मूंखे ॿुधायो, असां घणियूं नमाज़ूं छॾे चुका आहियूं, घणियूं नमाज़ूं। सही मुस्लिम जी हदीस आहे, सहाबा खे विची नमाज सां केतिरी मोहबत हुई, तव्हांखे वाक़ियो ॿुधायां थो। हिकिड़े दफ़े काफ़िरनि प्रोग्राम ठाहियो त मुसलमान ते हमिलो करणो आहे, पर अहिड़े टाइम ते हमिलो करियूं गाफ़िल हुजनि, पाण कामयाब थी वञूं। काफ़िरनि मीटिंग तलब कई, सभु अची गॾु थिया, पाण में मशवरो कनि था कहिड़े टाइम ते हली हमिलो करियूं जो मुसलमान गाफ़िल हुजनि, पाण कामयाब थी वञूं। सही मुस्लिम जा लफ़्ज़नि, हिकिड़ो पोड़ो थी बीठो,
उन चयो मुंहिंजो मशवरो क़बूल करे। जी कहिड़ो मशवरो आहे? जी विची निमाज़ जे टाइम ते हली मुसलमान ते हमिलो कंदासूं त कामयाब थी वेंदासूं। उहो मुशरिक चवे थो पोड़ो या विची निमाज़ मुसलमाननि खे उनजे आल औलाद ऐं माल खां वधीक प्यारी आहे। सही मुस्लिम जा लफ़्ज़ आहिनि, आल औलाद ऐं माल खां वधीक निमाज़ प्यारी आहे। इन टाइम ते हमिलो कंदासूं कामयाब थी वेंदासूं। पाण खे अहसासु आहे हीअ सियारे जी राति आहे, हेॾी वॾी राति। माण्हू जेकॾहिं 11 बजे में सुम्ही पवे तॾहिं वेही सोचियो तक़रीबन 6 बजे नमाज़ जो टाइम आहे। घणा कलाक निंड थी वई तव्हांजी, अहसास ई कोन्हे। पाण सुगरनि फरमाए 2 निमाज़ूं मुनाफ़िक़नि ते ॻरियूं हूंदियूं आहिनि। इन अस्कल सलातिन अलल मुनाफ़िकीन सलातुल फज्र व सलातुल इशा। पाण सुगरा फरमाइनि था मुस्लिम शरीफ हदीस 2 निमाज़ूं मुनाफ़िक़नि ते ॻरियूं आहिनि। हिकिड़ी सुमानी जी निमाज़, ॿी फजर जी निमाज़। ये 2 निमाज़ूं मुनाफ़िक जमात सां पढ़ी कोन सघंदो। छाजे करे? मुनाफ़िक जी जेका सोच हूंदी आहे तव्हां माण्हुनि खे ॾेखारिया। अॻी निमाज़ ते वञे थो, माण्हू ॾिसनि पिया, दुकान खुलिया पिया आहिनि, बाज़ारियूं खुलियूं पियूं आहिनि। अदा निमाज़ ते वञे पियो, विची निमाज़ ते वियो, बाज़ारियूं खुलियल आहिनि, दुकान खुलियल आहिनि, माण्हू ॾिसनि पिया। मग़रिब ते वञे थो, सांची निमाज़ ते, दुकान खुलियल आहिनि, पर इशा ताईं काफ़ी दुकान बंदि थी वेंदा आहिनि ऐं फजर ते त हूंदा ई कोन आहिनि, तक़रीबन सभु बंदि हूंदा आहिनि। हाणे हू सोचे थो त मूंखे ॾिसंदो केरु? हू त माण्हुनि खे ॾेखारण लाइ पढ़े थो न। पाण सुगरा फरमाइनि था फजर निमाज़ ऐं इशा निमाज़ मुनाफ़िक ते ॻरी हूंदी आहे। दोस्तो, कंहिंजी दिल आज़ारी मक़सूद कोन्हे, कंहिं ते हमिलो करणु नथो चाहियां, अल्लाह ॾे पनाह न को इहो तव्हां ते हमिलो आहे मुंहिंजो। सिर्फ़ इहा ई ॻाल्हि करणु चाहियां थो, पाण वेही फ़ैसिलो करियूं। पाण फजर निमाज़ ते हूंदा ई मस्जिद में। छा अल्लाह हिकिड़ो टाइम माफ़ कयो आहे? जेकॾहिं माफ़ कयो आहे मूंखे ॾेखारियो। हिकिड़ो टाइम माफ़ हुजे। मूंखे यादि आहे अॼु खां क़रीबन 28 साल अॻे जो वाक़ियो आहे। मदीने में वञा पियो निमाज़ पढ़ण जे लाइ। उन ज़माने जे अंदरि मोती मस्जिद घर खां काफ़ी परे आहे, पर आउं 5 वक़्त निमाज़ उते वञी पढ़ाईंदो हुअसि। तक़रीबन विची निमाज़ जो टाइम वञा पियो, बदीन जो हिकिड़ो वापारी मौजूदु हो, नालो कोन थो ॿुधायां। मेमन बिरादरी सां जो तालुक हो। उन वेचारे ते फालिज जो हमिलो थी चुको, अधरंग जो फालिज जो हमिलो थी चुको। ऐं पोइ अल्लाह ॾे पनाह तां ख़बर आहे त फालिज में बाज़ औक़ात ईअं बि थींदो आहे, पेशाब ते कंट्रोल कोन रहंदो आहे। पेशाब ते कंट्रोल कोन रहंदो आहे, पेशाब पियो वहंदो आहे, कपिड़ा नापाक पिया थींदा आहिनि। सो मूं ते नज़र पई, मूंखे डॉक्टर साहब, हालांकि मुंहिंजो तालुक अहल हदीस जमात सां आहे, हुन दोस्त जो तालुक अहल हदीस सां कोन हो, पर हुन जेको मूं ते एतमाद हो, हुन मूंखे सॼो मूंखे चई हिकिड़ो मसइले जो हल मूंखे ॿुधायो। मुंहिंजो साईं कहिड़ो? चई मूं ते अधरंग जो हमिलो थियो आहे, पेशाब मुंहिंजो बीहे कोन थो। मौलवियुनि खां पुछियमि दादा ॾियो ख़बर, हाणे नमाज़ पढ़ा या न पढ़ा? मूंखे मौलवियुनि चयो साईं नमाज़ लाइ शर्त आहे पाकाई, तुंहिंजी पाकाई रहे कोन थी नमाज़ छा पढ़ंदे? तंहिंजे करे साईं हीअ नमाज़ कोन पियो पढ़ा। तव्हां छा था चओ? मुंहिंजो साईं ॻाल्हि ॿुधो, पाकाई जो शर्त तेसि ताईं आहे जेसि ताईं पाकाई रखी सघे थो। हाणे तव्हांजे हथ में कोन्हे पाकाई रखण। हाणे तव्हांजो पेशाब वहे पियो तॾहिं बि नमाज़ पढ़णी आहे। क़बूल करण वारो मुंहिंजो परवरदिगार, नमाज़ कोन्हे छॾी। अल्लाह अकबर। हुन हिकिड़ो जुमिलो चयो, ऐं नथो चवां मुंहिंजी वाखाण में, अल्लाह रियाकारी खां बचाए, पर उन खां पोइ उहो माण्हू नमाज़ जो पाबंद थी वियो जेसि ताईं वीचारो गुज़ारे। वही सोचो, अहिड़े हाल में बि नमाज़ माफ़ कोन्हे। सही बुखारी जी रिवायत आहे, पाण सगुर आख़िरी बीमारी में हुजनि, एतिरी ताक़त न जो मस्जिद में अची सघनि। सहाबा किराम चवनि था हिकिड़े ॾींहुं कुझु तबियत बहितर थी। हिकिड़े पासे सैयदना अली आहे, ॿिए पासे ग़ालिबन सैयदना अब्दुल्लाह बिन अब्बास आहे। ॿई सहाबी टेक ॾेई अल्लाह जे रसूल खे मस्जिद में वठी अचनि था। पाण सगोरनि जे पेरनि में ताक़त न आहे जो ज़मीन ते पेर ॼमाए सघनि। सहाबा चवनि था संदन पेर मुबारक ज़मीन ते लॻंदा अचनि ऐं ज़मीन ते लीको निकिरंदो अचे, लकीर निकिरंदी अचे। पेरनि ते बीहण जी ताक़त कोन्हे, पर अल्लाह जे प्यारे पैगंबर अहिड़े हाल में बि नमाज़ कोन छॾी। अहिड़े हाल में सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह अन्हु मुसलमाननि जो ॿियो ख़लीफ़ो, ख़िलाफ़त जो दौर, मोहता इमाम मालिक जी रिवायत आहे।
पाण निमाज़ पढ़ाइण जे लाइ फजर निमाज़ पढ़ाइण जे लाइ मुसले ते जी बीठा आहिनि। जमात साम्हूं मौजूद आहे ऐं उन ज़माने जे अंदरि तव्हांखे ॿुधाईंदो हलां जी अॼु असां वटि छा थींदो आहे, ब तकबीर लॻी फौरन मौलवी चवंदा अल्लाहु अकबर ऐं नमाज़ शुरू। इहो सुन्नत जे ख़िलाफ़ आहे। पाण सगोरा मुसले ते बी चवंदा सुद्दुल खलल, पंहिंजूं विछोटियूं बंदि करियो। सवू सफ़ूफ़कुम, पंहिंजूं सफ़ूं सिधियूं करियो, पाण में मिली पियो, हिक ॿिए खां धार न थियो, वरना अल्लाह तव्हांजूं दिलियूं धार करे छॾींदो। हुकम ॾींदा हुआ, साहबा मिली बींदा हुआ, पेर पेर सां मिलाईंदा हुआ, कुलो कुले सां मिलाईंदा हुआ। सही बुखारी जी रिवायत आहे। उन खां पोइ पाण सगोरा तकबीर चई नमाज़ शुरू कंदा हुआ। सैयदना उमर बिन ख़त्ताब जी मुसले ते बीठो। उन ज़माने में माण्हू निकिरंदा हुआ सफ़न मंझां, सफ़न खे सिधो कंदा हुआ। ओ जॾहिं सफ़ूं सिधियूं थी वेंदियूं हुयूं, पोयां खां हिकिड़ो आवाज़ ॾींदो कतिस्तवत अमीरुल मोमिनीन, हाणे सफ़ूं सिधियूं थी चुकियूं। सुम कब्बर, उन खां पोइ अल्लाहु अकबर चई नमाज़ शुरू कंदा हुआ। तो सैयदना उमर बिन ख़त्ताब मुसले ते बीठो आहे। तेसि ताईं फिरोज़ ईरानी बदबख्त मजूसी हो, बा जो पुजारी हो, उहो ताड़ में वेठो। उन छा कयो, खंजर कढियो। उहो खंजर उन केतिरा ॾींहं ज़हन में रखियो त जेकॾहिं वार करियां त सैयदना उमर बिन ख़त्ताब बची न वञे। हुन ॿ टे वार कया पेट में। सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह अन्हु मुसले ते किरी पियो, पर पोयां मुजाहिदनि जी सफ़ हुई न, भॼी कोन सघियो। साहबा खे ज़ख़्मी कयाई, भॼी कोन सघियो, साहबा झले वरितो। हाणे आउं तव्हां खां पुछां थो त मुल्क जे हुक्मरान ते, हेड ऑफ स्टेट ते कातिलाना हमलो थिए, माना एमरजेंसी, एमरजेंसी। लेकिन कुर्बान वञे माण्हू साहबा जी नमाज सां मोहब्बत अहिड़े हाल में जो सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह अन्हु अमीरुल मोमिनीन वक़्त जो ख़लीफ़ो किरी चुको आहे मुसले ते। ॿ टे साहबा अॻिते वधिया, उन्हनि सैयदना उमर बिन ख़त्ताब खे खयो, पोयां निकिरी विया हलिया। पर अहिड़े टाइम ते अब्दुर्रहमान बिन औफ अॻिते वधियो, मुसलमाननि खे निमाज़ पढ़ाए थो। फजर निमाज़ देर सां कोन पढ़ी वई, लेट कोन थी, वक़्त जे ख़लीफ़े ते कातिलाना हमलो थियो आहे, नमाज़ पढ़ते कोन थी। सैयदना उमर बिन ख़त्ताब खे ॿाहिरि खणी विया, रत वहे पियो। साहबा खीर खणी आया, खीर पियारियो वियो। हदीस आहे लफ़्ज़नि, आंडा वढिजी चुका हुआ, खीर वही वियो, बेहोशी थियण लॻी, रत वञे पियो। सही सिधी ॻाल्हि आहे, बेहोशी तारी थींदी, मौत जो इंसान शिकार थींदो। हिकिड़े साहबी चयो त सैयदना उमर बिन ख़त्ताब खे होश में कीअं आणियूं। ॿिए चयो त अहिड़ी का ॻाल्हि करियूं जो सैयदना उमर बिन ख़त्ताब खे वध में वधि मोहब्बत जंहिं शइ सां दुनिया में हुजे, उहा ॻाल्हि करियूं, मनोश अची वञे। हिकिड़े माण्हू कन वटां बि चयो अस्सलात अस्सलात या अमीरुल मोमिनीन, ऐं अमीरुल मोमिनीन नमाज़ नमाज़, अञा नमाज़ तव्हां कोन पढ़ी आहे। हदीस लफ़्ज़नि, सैयदना उमर बिन ख़त्ताब पंहिंजूं अखियूं खोले छॾियूं, अल्लाह रत वहे पियो, कातिलाना हमलो थी चुको आहे। ऐं आख़िरी लफ़्ज़ छा चयाईं, आख़िरी लफ़्ज़ मुसलमानो छा चयाईं। मुअत्ता इमाम मालिक हदीसनि जो किताब खोले ॾिसो, पाण चवंदा ला हज़्ज़ फिल इस्लाम लिमन तरक सलात, जे नमाज़ छॾे ॾिनी उन जो इस्लाम सां को वास्तो आहे कोन, को वास्तो कोन्हे, पाण शहीद थी वञे। पर अहिड़े हाल में बि नमाज जी तलकीन कंदे विया। अॼु पाण डटा बुटा नमाज छॾे वेठा आहियूं, ऐं पोइ सदा कहिड़ी मिलंदी। क़ुरान कॾहिं पढ़ियो थो, कॾहिं क़ुरान जी सूरह मुदस्सिर पढ़ो, 74 नंबर सूरत, तव्हांखे दावत ॾियां थो, तर्जुमे सां पढ़ो। सूरह मुदस्सिर 74 नंबर क़ुरान जी सूरत आहे। अल्लाह ताला फरमाए थो जन्नती जन्नत में पहुची वेंदा, जहन्नमी जहन्नम में पहुची वेंदा। जन्नती सुवाल कंदा जहन्नमीन खां, मा सलककुम फी सकर, ऐं जहन्नमियो तव्हांखे कहिड़ी शइ जहन्नम में पहुचायो। हालांकि जहन्नम परे हूंदी, जन्नत हिक ॿिए खां परे, पर अल्लाह ताला अहिड़ो को एतमाम कंदो जो जन्नती ॻाल्हाईंदा जहन्नमिन सां, अल्लाह जे तरफ़ां अहिड़ो एतमाम कयो वेंदो। ॾिसो न, हींअर जेकॾहिं 300-400 माण्हू वेठा आहिनि, को माण्हू जल्दी तव्हांखे कोन मिलंदो, पर क़यामत ते ॾींहुं अरबे खरबे माण्हू हूंदा। आदम अलैहिस्सलाम खां वठी जेसि ताईं क़यामत अचे, अल्लाह तो बहितर ॼाणे घणा माण्हू ईंदा, पाण ॻाणे तो नथा करे सघूं। केतिरा लंघे चुका आहिनि, गुज़ारे चुका, केतिरा अञा ईंदा। पर ॾिसो क़यामत ते ॾींहुं अल्लाह ताला फरमाए थो, जॾहिं मैदान अशर में पाण गॾु थींदासीं न सभु, त
पुट पंहिंजे पीउ खे ॾिसंदो, मां पंहिंजे पुट खे ॾिसंदी, माण्हू पंहिंजे दोस्त खे ॾिसंदो, भाउ भाउ खे ॾिसंदो। वही सोचो हेॾा माण्हू खरबें जी तादाद में अल्लाह तो बहितर ॼाणे केतिरा माण्हू हूंदा, पर उन में बि साम्हूं पाण खे नज़र ईंदा। छो अल्लाह जो एतमाम इन लाइ कंदो त उन ॾींहुं को कंहिंजी पुछा कोन कंदो। वला यसलु हमीमुन हमीमा, को दोस्त कंहिं दोस्ती पुछा कोन कंदो। पीउ पंहिंजे पुट खां भॼंदो, मां पंहिंजे पुट खां भॼंदी। दुनिया में ॾिसो जान ॾियण लाइ तयारु थियो वञे पंहिंजे औलाद जे लाइ, पर क़यामत तेरी मां बि पंहिंजे पुट खां औलाद खां भॼंदी। हर कंहिंखे पंहिंजे साह जी लॻल हूंदी, अॼु आऊं जन्नत में वञा, ॿिया हर जहन्नम में वञा। हाणे उन ई ॾींहुं अल्लाह ताला फरमाए थो, जन्नती सुवाल कंदा जहन्नम खां त तव्हांखे कहिड़ी शइ जहन्नम में पहुचायो। मुसलमानो गौर कजो, ॿुधजो, अल्लाह फरमाए थो 4 सबब ॿुधाईंदा, 4 सबब, ऐं इहे सबब तव्हां बि यादि करियो। हीअ क़ुर जी ॻाल्हि आहे। 4 ॻाल्हियुनि जे करे असीं जहन्नम में वियासीं। पहिरीं ॻाल्हि कहिड़ी? कालू लम नको मिनल मुसल्ली, असीं निमाज़ी कोन हुआसीं। पहिरियों सबब कहिड़ो? असीं बेनिमाज़ी हुआसीं। हीअ क़ुर आहे, हीअ अल्लाह जो कलाम आहे। बेनिमाज़ी जो ठिकानो जहन्नम। वही गौर करियो, सूरह मुद्दसिर खोले ॾिसो। ऐं ॿियो सबब कहिड़ो ॿुधाईंदा? वलम नको नुतइमुल मिस्कीन, मिस्कीन खे खाधो कोन खाराईंदा हुआसीं। मिस्कीन खे खाधो कोन खाराईंदा हुआसीं। असां वटि ईअं थींदो आहे न, आम तौर ते सभु माण्हू किजड़ा कोन्हे। अॼो कोई प्रोग्राम अल्लाह ताला जज़ा ख़ैर अता फरमाए, असांजे मोहतरम दोस्त, असांजो प्यारो दोस्त साईं ग़ुलाम कादर जुड़ेजो साहब हफ़िज़हुल्लाह जी बहितरीन दावत कई आहे। केतिरा असांजा ग़रीब दोस्त बि वेठा आहिनि, ॾाढी ख़ुशी पई थिए। उहा दावत कहिड़ी? जंहिंमें सिर्फ़ु दौलतमंद हुजनि। अल्लाह जे रसूल उन दावत खे पुछड़ी दावत करार ॾिनो, जंहिंमें ग़रीबनि खे विसारियो वञे, दौलतमंदनि खे सॼो वञे। पाण फरमाईंदा शर्रु ताम तामुल वलीमा, और वलीमे जी दावत पुछड़ी दावत आहे, जंहिंमें ग़रीबनि खे विसारियो वञे, दौलतमंदनि खे सॼो वञे। दावत उहा जंहिंमें असांजा ग़रीब भाइर बि गॾु हुजनि न, मिस्किन असांजा दोस्त बि गॾु हुजनि, सिर्फ़ु दौलतमंद छो? अल्लाह ताला फरमाए थो, छा चवंदा? असीं मिस्कीन खे खाधो कोन खाराईंदा हुआसीं, न की तरगीब ॾींदा हुआसीं। पाण वटि बि ईअं आहे न, जेके दौलतमंद दोस्त हूंदा तिन ते लखें रुपया लुटाए छॾींदा, के ग़रीब खे मानी बि कोन खाराईंदा। मिस्कीन हली आयो दर ते, सदा भणे थोड़ा बुखाए लया, एहो ठग, इन जी आदत आहे, मानी कोन खाराईंदासीं। ये मानी न खाराइण जे करे क़ुर में अल्लाह फरमाए थो, केतिरिन जायुनि ते, हिकिड़ी जाइ न, केतिरिन जायुनि ते मिस्कीन खे खाधे न खाराइण जे करे इंसान जहन्नम में वेंदो। ऐं हिकिड़ो नुस्ख़ो ॿुधाईंदो हलां, अॼु उनखे बि गंढ ॾेई छॾियो। हिकिड़ो साहबी हली आयो अल्लाह जे रसूल, मुस्नद अहमद हदीस आहे, मुंहिंजी दिलि सख़्त थी वई आहे, अहिड़ो को नुस्ख़ो ॿुधायो दिलि मुंहिंजी नरम थी वञे। दिलि सख़्त थियण में अल्लाह जो अज़ाब आहे। क़ुर ॿुधंदो असर कोन थींदो, हदीस ॿुधंदो असर कोन थींदो। दिलि एतिरी सख़्त थी वेंदी आहे, जनाज़ो वञे पियो टहिक ॾेई खिले पियो, चर्चा पियो हणे, माण्हू मयत खे दफ़नाइनि पिया खिले पियो। बहादुर कोन्हे, मतां तव्हीं सम्झो एॾो को वॾो बहादुर आहे, उहा असांखे ख़बर आहे, पर दिलि हुनजी सख़्त थी चुकी आहे, हुन ते असर थिए ई कोन थो। इहा ख़बर कोन्हे मूं ते मौत अचणो आहे, मूंखे बि इहे दफ़नाईंदा। दिलि जी सख़्ती अल्लाह जो वॾो अज़ाब आहे। मोमिन क़ुर ॿुधंदे रोई पवंदो आहे, हदीसूं ॿुधंदे रोई पवंदो आहे, अखियुनि मां लुड़क वेही हलंदा आहिनि। क़ुर में अल्लाह ताला फरमाए थो, ही माण्हू हली अल्लाह जे रसूल, मूंखे अहिड़ो को नुस्ख़ो ॿुधायो, मुंहिंजी दिलि सख़्त थी वई आहे। पाण छोकिरनि 2 शयूं ॿुधाई, गंढ ॾेई छॾियो। पाण फरमाइनि था, अतइमिल मिस्कीन, अतइमिल मिस्कीन वमसा रासल यतीम। 2 कम कर, अल्लाह तुंहिंजी दिलि नरम करे छॾींदो। हिकिड़ो मिस्कीन खे खाधो खाराए, मिस्कीन खे खाधो खाराए, ग़रीब खे। ऐं ॿियो यतीम ॿारड़ो जेको आहे उनजे मथे तां हथ फेर। मथे तां हथ फेरण जी माना, हिकिड़ी माना त वाक़ियतन हथ फेरण आहे, ॿियो उन ते हथ रखण बि आहे, उन सां माली ताउन बि करणु आहे, उन ते ख़र्च करण बि आहे। तव्हां यतीम ॿार जे मथे तां हथ रखंदो न, तव्हां ते असरु थींदो। कहिड़ो? यार सुभाणे आऊं जेकॾहिं गुज़ारे वियुसि, मुंहिंजो औलाद बि छोरो थी वेंदो,
आऊं जेकॾहिं मरी वञा जवानी में मुंहिंजो औलाद बि छोरो थी वेंदो, दिलि नरम थी वेंदी, अखियुनि मां लुड़क वेही हलंदा, मिसकीन खे खाधो खाराईंदो, दिलि नरम थींदी। त यार केतिरा अलाह जा बाना आहिनि जेके वीचारा बुखायल आहिनि, ऐं सॼो ॾींहुं बहितरीन खाधा खायां पियो, ही मिसकीन वीचारा इनखे दाल मानी बि कोन थी मिले, चटणी बि कोन थी मिले, दिलि तव्हांजी नरम थी वेंदी हली। अल्लाह जे नबी ॿ नुस्ख़ा ॿुधाया, यतीम ॿार जे मथे तां हथ फेरण, मिसकीन खे खाधो खाराइण, तव्हांजी दिलि नरम थी वञे। क़ुर छा थो चवे, ॿियो सबबु कहिड़ो, त असीं मिसकीन खे खाधो कोन खाराईंदा हुआसीं। ऐं टी ॻाल्हि कहिड़ी, 4 सबब क़ुर ॿुधाया आहिनि। वकुन्ना नख़ूदु मअल ख़ाइदीन, असां सॼो ॾींहुं उन्हनि माण्हुनि सां गॾु वेठा बकवास कंदा हुआसीं जेके बकवास कंदा हुआ। सॼो ॾींहुं माना फुज़ूल ॻाल्हियूं, चर्चा, खिल भोग, गिला ग़ीबत, फलाणो हेड़ो फलाणो हेड़ो फलाणो हेड़ो, बसि इहो टाइम असांजो। कॾहिं इहो कोन ॾिठो अथई मुंहिंजो हाल छा आहे? सॼी दुनिया ख़राब, सभु माण्हू ख़राब आहिनि, बसि आऊं नेक ऐं फ़रिश्तो आहियां। गिला ग़ीबत, इल्ज़ाम तराशी, फुज़ूल ॻाल्हियूं, अल्लाहु अकबर। असीं माण्हुनि जे विच में सॼो ॾींहुं बकवास कंदा हुआसीं, फुज़ूल ॻाल्हियूं कंदा हुआसीं। ऐं चौथी ॻाल्हि कहिड़ी, गंढ ॾेई छॾियो दोस्तो, वकुन्ना नुकज़्ज़िबु बियौमिद्दीन, असां क़यामत ॾींहं खे कूड़ो सम्झंदा हुआसीं। यार मुल्ला ॾेजारीनि पिया, मुल्ला पिया ॾेजारीनि, छाजी क़यामत? जेको मरी वियो, हॾा ॻरी विया हलिया, हाणे वरी कीअं जीअरो थींदो? असीं क़ुर फरमाए थो, चवंदा असीं क़यामत खे कूड़ो सम्झंदा हुआसीं। त दोस्तो, चंद ॻाल्हियूं हुयूं जेके मूं तव्हांजे साम्हूं अर्ज़ रखियूं। अल्लाह ताला पाण सभिनी खे, मूंखे ऐं तव्हां सभिनी खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। असांजो दोस्त साईं गुलाम कादिर साहिब जेको एतमाम कयो, अल्लाह ताला उनजो ख़र्च क़बूल फरमाए। जेकॾहिं चंद दोस्त बि निमाज़ जा पाबंद थी वञनि था, पंहिंजो अक़ीदो सुधारे वञनि था, अल्लाह जे रसूल जी इताअत कनि था, असांजी कामयाबी आहे। यकीन ॼाणो, असां तव्हां खां सिर्फ़ु इहो चाहियूं था, तव्हां अल्लाह जे दीन ते अमल करियो। तव्हां खां दासी चंदो कोन था घुरूं भाउ, न का ॿी शइ तलब करियूं था, न तव्हां खां वोट तलब आऊं करियां थो, न तव्हां खां पैसा तलब करियूं था, सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि करियूं था जंहिंमें तव्हांजो फ़ाइदो आहे, त तव्हां दीन ते अमल करियो। इहा ई शइ आहे जेका अॻिते हलणी आहे। सुभाणे मौत ईंदो, पाण खे कुलनि ते खणी हलंदा, जनाज़ो कुलनि ते हूंदो सभिनी जो। हिकिड़े ॾींहुं दोस्त छॾे हलिया वेंदा, खट वापसि खणी वेंदा, चादर वापसि खणी वेंदा, लेकिन हिकिड़ी शइ गॾु हलंदी। उहा शइ कहिड़ी आहे जेका क़बर में गॾु हलंदी, बाक़ी सभु साथ छॾे वेंदा? उहा शइ थो नेक अमल। नेक अमल क़बर में बि गॾु हलंदा। पाण सुगरा फरमाइनि था, जॾहिं मैयत खे दफ़नाइबो आहे, उनखे अज़ाब क़बर थियण लॻंदो आहे। अज़ाब क़बर हक़ आहे। अज़ाब क़बर जॾहिं थियण लॻंदो आहे, पाण सुगरा फरमाइनि था, निमाज़ सेरांदी खां अची वेंदी, निमाज़ सेरांदी खां अची वेंदी, रोज़ा साॼे तरफ़ खां अची वेंदा, ज़कात खाॿे तरफ़ खां अची वेंदी, ऐं पहिरां ॾींहं खां सदक़ात ऐं ॿिया नेकी जा अमल अची वेंदा। चो तरफ़ नेक अमल घेरो करे वेंदा, उनखे अज़ाब क़बर थियण कोन ॾींदा। वही सोचियो, उते केरु गॾु हलंदो? अॼु ताईं कॾहिं अम्मा चयो आहे त पुट सां गॾु दफ़नायो, कॾहिं के दोस्त चयो दोस्त सां गॾु दफ़नायो, कॾहिं के पुट चयो त बाबा सां गॾु दफ़नायो। अदा जॾहिं साह निकितो न, पोइ काफ़ी अहिड़ा न वेझा बि कोन ईंदा, उहे वेझा बि कोन ईंदा, डिॼंदा, सोचींदा जल्दी जनाज़ो खणो, हाणे देरि न करायो, बेज़ार थी वेंदा तव्हां मां। उहो ॾींहुं अचण वारो आहे। ऐं जॾहिं आयो न, अल्लाह जो रसूल फरमाए थो, हिकिड़ी शइ गॾु हलंदी, नेक अमल। उहो नेक अमल अदा अॼु करे वठो, जेसि ताईं ज़िंदगी आहे। उहो जॾहिं साह निर्गत खे पए थो, अल्लाह ताला फरमाए थो, मलाइकनि खे चवंदो, मुंहिंजा रब हाणे मोहलत ॾे, हाणे वञी नेक अमल करियां। अल्लाह मोहलत कोन ॾींदो, मोहलत कोन मिलंदी, हिकिड़ी घड़ी जी मोहलत कोन मिलंदी। तंहिंजे करे अल्लाह ताला खां दुआ घुरूं, अल्लाह ताला असांखे मरण खां अॻु में नेक अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए, निमाज़नि जी पाबंदी तौफ़ीक़ अता फरमाए, असांखे प्यारे पैगंबर जो शान सुञाणण, मोहब्बत करण, संदन इताअत करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह ताला असांखे शिरक खां बचाए, तौहीद ते पाबंद रखे, ऐं इन ते असांजो मौत फरमाए। वाखिरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।